ओम शांति। अॼु जो मिली तारीख़ है 15/6/2024। मिठा मिठा बात चवनि था मीठी मीठी ॿार माया जी थियण लाइ गफ़लत करणु छॾो। दुख ॾियणु दुख वठणु इहा ॾाढी वॾी गफ़लत आहे जो तव्हां ॿारनि खे न करणी आहे। प्रश्न आहे बाप जी असां सभु ॿारनि जे प्रति कहिड़ी का आशा। उत्तर आहे बाप जी आशा कि मुंहिंजा सभी ॿार मुंहिंजे समान एवर प्योर ठही वञनि। बाबा एवर गोरो आहे न, उहो आयो आहे ॿारनि खे कारे खां गोरो ठाहिणु। माया कारो ठाहींदी आहे, बाप उन्हनि सभिनि आत्माउनि खे गोरो ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण गोरा आहिनि, तॾहिं कारा पतित मनुष्य वञी करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि, पंहिंजे खे नीच सम्झंदा आहिनि। बाप जी श्रीमत हाणे मिलंदी आहे मिठा ॿार हाणे गोरो सितो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ कयो। त हाणे छा करिणो आहे असांखे? गोरो कंहिंखे गोरो ठाहिणो? आत्मा खे। आत्मा खे कीअं गोरो ठाहिणो? बाबा जी यादि में रही करे सभु विकार बुराई कमी कमज़ोरियुनि पापनि जी मैल खे उतारणो। गंगा स्थान में वञी करे गोरो न थींदी आत्मा, बाबा जी यादि सां आत्मा गोरी सितो प्रधान ठहींदी। इहो ई पुरुषार्थ करिणो। इहे संगम युग ते ई असां पंहिंजी आत्मा खे सनानु कराए सघंदा आहियूं। ॿियो कहिड़े युग में आत्मा सनानु न कंदी आहे। हाणे पतित पावन बाप खे यादि करे आत्मा खे सनानु करायो, अर्थात आत्मा खे गोरो ठाहियो। ओम शांति। बाप छा कंदा आहिनि ऐं ॿार छा कंदा आहिनि? बाप बि ॼाणंदा आहिनि ऐं ॿार बि ॼाणंदा आहिनि कि असांजी आत्मा जो तमो प्रधान ठही वई आहे, उनखे सितो प्रधान ठाहिणो आहे, जेके गोल्डन एजेड चइबो आहे न। बाप आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। आत्माउनि खे ख़्यालु थींदो आहे कि असांजी आत्मा कारी थी वई आहे। आत्मा जे कारण पोइ शरीर बि कारो थी वेंदो आहे न। लक्ष्मी नारायण जे मंदर में वेंदा आहिनि, अॻियां त जरा बि ज्ञान न हुयो। ॾिसंदा हुआसीं इहे त सर्वगुण संपन्न ऐं गोरा आहिनि, असां त कारा भूत आहियूं, परंतु ज्ञान न हुयो। हाणे त लक्ष्मी नारायण जे मंदर में वेंदा त सम्झंदा असां त पहिरियों अहिड़ा सर्वगुण संपन्न हुआसीं, हाणे कारा पतित थी विया आहियूं। उन्हनि जे अॻियां चईंदा आहियूं असां कारा विशेष पापी। शादी कंदा आहिनि त पहिरियों लक्ष्मी नारायण जे मंदर में वठी वेंदा आहिनि। भई पहिरियों निर्विकारी आहिनि, पोइ विकारी थी वेंदा। दुनिया में बि शादी खां पहिरियों माण्हू लक्ष्मी नारायण जे मंदर में वठी वेंदा आहिनि त पहिरियों भई निर्विकारी आहिनि, पोइ विकारी थी वेंदा आहिनि। त निर्विकारी देवताउनि जे अॻियां वञी करे पंहिंजे खे विकारी पतित चईंदा आहिनि। शादी खां पहिरियों ईअं न चईंदा। विकारी देवताउनि जे अॻियां वञी करे ईअं चईंदा आहिनि। शादी खां पहिरियों ईअं न चईंदा। विकार में वञण खां पोइ मंदर में वञी करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा, ख़ुदि खे ग्लानी कंदा। अॼुकल्ह त लक्ष्मी नारायण जे मंदर में, शिव जे मंदर में शादियूं थींदियूं आहिनि, पतित थियण लाइ कंगन ॿधंदा आहिनि। हाणे तव्हां गोरो ठहिण जे लाइ कंगन ॿधंदा आहियो, हिन करे गोरो ठाहिण वारे शिव बाबा खे यादि कंदा आहियो, ॼाणंदा आहियो हिन रथ जे भ्रुकुटी जे विच में शिव बाबा आहे। उहो आहे एवर प्योर। हुननि जी इहा आश रहंदी आहे कि मुंहिंजा ॿार बि प्योर गोरा ठही वञनि। सोचो, एवर प्योर शिव बाबा जी आशा कि मुंहिंजा सभु ॿार बि एवर प्योर गोरा ठही वञनि, मामिकम यादि करे प्योर थी वञनि। आत्मा खे यादि कंदा आहिनि, आत्मा यादि कंदी आहे बाप खे, छो? ताकी गोरी थी वञे। बाबा चवनि था मामिकम यादि करो त प्योर गोरा थी वेंदो। बाप बि ॿारनि खे ॾिसी ॾिसी हर्षित थींदा आहिनि। तव्हां ॿार बि बाप खे ॾिसी ॾिसी सम्झंदा आहियो बाबा असांखे पवित्र ठाहिनि था, त पोइ असां हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो ठही वेंदासीं। यथा महाराजा महारानी तथा प्रजा त ठहिणी आहे न। इहा एम ऑब्जेक्ट ॿारनि खे ॾाढी ख़बरदारी सां यादि रखणी आहे। ये एम ऑब्जेक्ट ॿारनि खे ॾाढी ख़बरदारी सां यादि रखणी आहे कि हाणे असां बाप खे यादि करे एवर त न ठही सघंदासीं। हाणे असां बाप खे यादि करे प्योर गोरो हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहूं था।
ईअं न बसि बाबा वटि आया आहियूं, पोइ हुते वञण सां पंहिंजे धंधे आदि में पूरो थी वञे। हिन करे हिते सम्मुख वेही बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। भ्रुकुटी जे विच में आत्मा रहंदी आहे, अकाल आत्मा जो इहे तख़्त आहे, जो आत्मा असांजा ॿार आहिनि। शिव बाबा इहे चवनि था, अकाल तख़्त ते जो आत्मा अकाल मूर्त आत्मा वेठी आहे, उहो मुंहिंजा ॿार आहिनि, उहे हिन तख़्त ते वेठा आहिनि। ख़ुदि आत्मा तमो प्रधान आहे त तख़्त बि तमो प्रधान आहे। ख़ुदि आत्मा बि तमो प्रधान त तख़्त बि तमो प्रधान। हाणे आत्मा सतो प्रधान ठहे थी, पोइ सतयुग में तख़्त बि सतो प्रधान मिलंदो। हाणे सुठी रीति सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहिणु कोई मासी जो घर न आहे। हाणे त सम्झंदा आहियो असां हिन जहिड़ो ठहूं था। आत्मा पवित्र ठही करे ई पहिरियों परमधाम में वेंदी, पोइ देवी देवता धर्म में ओड़ो शरीर वठी देवी देवता कहलाईंदी। असां हीअं स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं, परंतु माया अहिड़ी आहे जो बुलाए ॾींदी आहे। कई हितां खां ॿुधी करे ॿाहिरि वेंदा आहिनि, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। हिन करे बाबा सुठी रीति पको कराईंदा आहिनि। पंहिंजे खे ॾिसणो आहे, जेतिरो इन देवताउनि में गुण आहे उहे असां धारण कया आहिनि। जेतिरो हिन देवी देवताउनि में गुण आहे उहे असां धारण कया आहिनि। श्रीमत ते हली करे चित्र बि साम्हूं आहे, तव्हां ॼाणंदा आहियो असांखे इहो ठहिणो आहे। बाप ई असांखे अहिड़ो ठाहींदा आहिनि, ॿियो कोई मनुष्य खां देवता असांखे ठाहे न सघे। हिकु बाप ई ठाहिण वारो दुनिया में, ॿियो कोई मनुष्य असांखे मनुष्य खां देवता ठाहे न सघे सिवाय बाप जे। गायन बि आहे न, मनुष्य खां देवता, तव्हां में बि नंबरवार ॼाणंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं भॻत माण्हू न ॼाणंदा आहिनि। जेसि ताईं भॻवान जी श्रीमत न वठनि कुझु बि ॼाणे न सघे। जेसि ताईं बाबा जी श्रीमत न वठनि तेसि ताईं कुझु बि ॼाणे न सघनि। तव्हां ॿार हाणे श्रीमत वठो था न, इहा सुठी रीति बुद्धि में रखो। असां शिव बाबा जी मत ते बाबा खे यादि कंदे कंदे इहा ठहूं था। सुठी रीति यादि करो, असां बाबा जी मत ते हली करे बाबा खे यादि कंदे कंदे इहा ठहूं था। यादि सां ई पाप भस्म थींदा, ॿियो कोई बि उपाय न आहे। त हाणे अॼु असांखे सॼो ॾींहुं छा यादि रखिणो आहे? बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे सनानु कराए, अर्थात गोरो ठाहे करे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। लक्ष्मी नारायण त गोरा आहिनि न, मंदरनि में पोइ सावरा ठाहे रखिया अथनि। लक्ष्मी नारायण असुल में सत्युग में त उन्हनि जी आत्मा जो शरीर गोरो हुयो न, मंदरनि में पोइ सावरो ठाहे रखियो अथनि। रघुनाथ जे मंदर में राम खे कारो ठातो अथनि। छो? कंहिंखे बि पतो न आहे। भाव केतिरी ॻाल्हि कहिड़ी नंढी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, शुरू में इहे सतो प्रधान ख़ूबसूरत हुया, प्रजा बि हिननि जी सतो प्रधान ठही वेंदी आहे, परंतु सचायूं खाई करे ठहींदी आहे। जेतिरी जास्ती सज़ा ओतिरो पद बि घटि थी वेंदो। त अगरि असां जेतिरी जास्ती सज़ा खाईंदासीं न, ओतिरो असांजो पद बि घटि थी वेंदो। महिनत न कंदा आहियो त पाप घटिजंदा न आहिनि, त पोइ सजाए खाई करे गोरो थींदा आहियो, पोइ पद कम थी वेंदो आहे। बाप त क्लियर करे सम्झाईंदा आहिनि, तव्हां हिते वेठा आहियो गोरा ठहिण लाइ, परंतु माया ॾाढी दुश्मन आहे। जे तव्हांखे कारो ठातो अथनि, ॾिसंदा आहिनि हाणे गोरो ठाहिण वारो बाबा आया आहिनि, त माया सामनो कंदी आहे। बाप चवंदा आहिनि इहे त ड्रामा अनुसार उनखे अधु कलप जो पाठ वॼाइणो ई आहे। त मतिलबु असांखे माया अञा ताईं परेशान करे थी, मतिलबु असां पूरो उहा कलयुग खां निकिता न आहियूं। माया घड़ी घड़ी मुख मोड़ ऐं ॿियो तरफ़ वठी वेंदी आहे। लिखंदा आहिनि बाबा असांखे माया ॾाढो तंग कंदी आहे। बाबा चवंदा आहिनि इहा युद्ध आहे न, तव्हां गोरे खां कारा पोइ कारे खां गोरा ठहींदा आहियो। इहे बाबा चवंदा आहिनि इहे खेल आहे। असां गोरे खां कारो, कारे खां गोरो ठाहींदा आहियूं, इहे खेल आहे। सम्झाईंदा बि उन्हनि खे आहिनि जे पूरा 84 जन्म वरिता अथनि। उन्हनि जे पांव भारत में ई ईंदा आहिनि।
भारत में सभु 84 जन्म वठंदा आहिनि न जी हाँ जीअं हाणे तव्हां ॿारनि खे टाइम हाणे तव्हां ॿारनि जो इहे टाइम मोस्ट वैल्यूएबल आहे, पुरुषारत करिणो खपे पूरो। असांखे अहिड़ो ठहिणो आहे। ज़रूरु बाप चयो अथई मूंखे यादि करो, दैवी गुण धारण करणा आहिनि, कंहिंखे बि असांखे दुख न ॾियणो। हिकु त बाबा खे यादि करिणो आहे, ॿियो दैवी गुण धारण करणा आहिनि, ॿियो ॻाल्हि कहिड़ी आहे कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे ऐं दुख वठिणो बि न आहे। बाप चईंदा आहिनि ॿार हाणे गफ़लत न करो, बुद्धि योग हिकु बाप सां लॻायो था, प्रतिज्ञा कई आहे असां तव्हां ते वारी वेंदासीं। जन्म जन्मांतर प्रतिज्ञा कंदा आया आहियो बाबा, असां तव्हां ईंदव त असां तव्हांजी मथे ई हलंदासीं, पावन देवता ठहींदासीं। अगरि युगल तव्हांजो साथ न ॾींदो आहे त तव्हां पंहिंजो पुरुषारत करो। युगल साथी न ठहे त जोड़ी न ठहींदी। जेतिरो यादि कयो हूंदई, दैवी गुण धारण कया हूंदई, उन्हनि जी जोड़ी ठहींदी। कीअं जोड़ी ठहींदी आहे? जेतिरो यादि कंदा आहिनि, जेतिरा दैवी गुण धारण कंदा आहिनि, उन्हनि जी जोड़ी ठहींदी आहे। जी ॾिसो ब्रह्मा सरस्वती सुठो पुरुषारत कयईं त जोड़ी ठहींदी आहे न। इहे ॾाढी सुठी सर्विस कंदा आहिनि, यादि में रहंदा आहिनि, इहे बि गुण आहे न। गोपन में बि सुठा सुठा ॾाढा ॿार आहिनि, ख़ुदि बि सम्झंदा आहिनि माया जी कशिश थींदी आहे, इहा जंजीर टुटंदी न आहे, घड़ी घड़ी नाम रूप में फसाए ॾींदी आहे, घड़ी घड़ी नाम रूप में फसाए ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि नाम रूप में न फसो, मुंहिंजे में फसो। बाबा चईंदा आहिनि नाम रूप में न फसो, मुंहिंजे में फसो। जीअं तव्हां निराकार आहियो, मां बि निराकार आहियां न। तव्हांखे आपसमान ठाहींदो आहे, टीचर आपसमान ठाहींदा न, सर्जन ठाहींदो। इहे त बेहद जो बाप आहे, उन्हनि जो नाम बालो आहे न, सॾु बि कंदा आहिनि हे पतित पावन अचो। आत्मा सॾु कंदी आहे शरीर द्वारा। बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। तव्हां ॼाणंदा आहियो असां पावन कीअं ठहूं था? तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे पावन कीअं ठाहिनि था? त बाबा चवनि था मां सर्जन आहियां, तव्हांखे सर्जन थो ठाहियां, टीचर आहियां, तव्हांखे आपसमान टीचर थो ठाहियां। त बाबा अहिड़ो ठही करे बाप जो नाम रोशन करिणो आहे असांखे। बाबा चवंदा आहिनि जीअं हीरो हूंदो आहे उन में बि कोई कारा दाग हूंदा आहिनि, हाणे आत्मा में अलॉय पयल आहे जेकी कॾहिं बि सचो सोनो ठहींदी आहे। तॾहिं पूरी मुरली बाबा असां आत्माउनि खे चवनि था कि मूंखे यादि करे पंहिंजी आत्मा खे हिकदमि गोरो सतो प्रधान बेदाग हीरो ठाहियो। आत्मा त ॾाढी प्योर, आत्मा खे ॾाढो प्योर ठहिणो आहे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट केतिरी क्लियर आहे, ॿियनि सत्संगनि में हीअं कॾहिं न चईंदासीं। हाणे असांजी एम ऑब्जेक्ट छा आहे? आत्मा खे गोरो ठाहिणु। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजो उद्देश्य ई इहो ठहिण जो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो ड्रामा अनुसार असां अधु कलाक रावण जे संग में विकारी ठहियासीं न, हाणे असांखे इहो ठहिणो आहे। तव्हां वटि बैच बि आहे, इन ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। इहे त्रिमूर्ति जो बैच आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना, परंतु ब्रह्मा त कंदा न आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना, परंतु ब्रह्मा त कंदा न आहिनि। उहो त पतित खां पावन ठहींदा आहिनि। मनुष्य खे पतो न आहे कि पतित ई पोइ पावन ठहींदो आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो मंज़िल पढ़ाई जी ऊची आहे। ऊच ते ऊच मंज़िल कहिड़ी आहे? देही अभिमानी स्थिति में सदा स्थित रहे। ऊच ते ऊच मंज़िल आहे, सदा देही अभिमानी स्थिति में स्थित रहण, इहा आहे ऊच ते ऊची मंज़िल। बाप ईंदा आहिनि पढ़ाइण लाइ, ज्ञान आहे ई बाबा में। हाणे उहो त कोई खां पढ़ियो न आहे न, ड्रामा जे प्लान अनुसार उन में ज्ञान आहे।
हीअं न चईंदासीं की हिन में ज्ञान किथां आयो, न, उहो त आहिनि ई नॉलेजफुल। बाबा त आहिनि ई नॉलेजफुल, ज्ञान जे सागर, गुणनि जे सागर, शक्तियुनि जा सागर। उहो पतित खां पावन ठाहींदा आहिनि न। मनुष्य खे त पावन ठाहिण लाइ गंगा सनानु आदि करणु वेंदा आहिनि, समुद्र में बि सनानु कंदा आहिनि, पोइ पूजा बि कंदा आहिनि, सागर देवता सम्झंदा आहिनि। वास्तव में नदियूं जो बहींदियूं आहिनि उहो त आहिनि ई, वास्तव में नदियूं जो बहींदियूं आहिनि उहो त आहे ई, उहो कॾहिं विनाश खे न पाईंदियूं आहिनि। नदियूं जो आहिनि उहो त आहिनि, उहो कॾहिं विनाश खे न पाईंदियूं आहिनि। बाक़ी पहिरियों इहे ऑर्डर में रहंदियूं हुयूं, बाढ़ आदि जो नाम निशान न हुयो, कॾहिं मनुष्य डूबंदा न हुयो, हुते त मनुष्य ई थोरा हूंदा हुया, पोइ वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। कलयुग अंत ताईं केतिरा मनुष्य थी वेंदा आहिनि, कलयुग अंत ताईं ॾिसो केतिरा मनुष्य थी वेंदा आहिनि। हाणे हिन दुनिया में केॾा सारा मनुष्य आहिनि, काथे सतयुग में असां थोरा मुठ जहिड़ा, काथे कलयुग अंत में ॾिसो ढेर मनुष्यनि खे रहण जे लाइ बि जॻह न आहे, खाइण जे लाइ बि न आहे। हुते त आयु बि ॾाढी वॾी रहंदी आहे, केतिरा कम मनुष्य हूंदा आहिनि, पोइ 2500 वर्ष में केतिरी वृद्धि थी वेंदी आहे, झाड़ जो केतिरो विस्तार थी वेंदो आहे न। पहिरियों भारत में सिर्फ़ु असांजो ई राज्य हुयो, उहो बि थोरा सा, हुन में बि ॾिसो ब्रह्मा बाबा जी ॾाढी राजधानी थींदी पहिरीं, हुन में त केतिरा थोरा सा मनुष्य हूंदा न। त ईअं पहिरियों भारत में असांजो राज्य हुयो, पहिरियों भारत में असांजो राज्य हुयो। असां हीअं चईंदासीं न, तव्हां में बि कोई आहे जंहिंखे यादि रहंदो आहे असां पंहिंजो राज्य स्थापना करूं था, असां रूहानी वॉरियर्स, योग बल वारा आहियूं, इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। असां माया सां लड़ाई करण वारा आहियूं। हाणे इहा राजधानी असांजी स्थापना थिए थी न, जेतिरो बाप खे यादि कंदासीं ओतिरो विजयी ठहींदासीं। एम ऑब्जेक्ट आहे ई अहिड़ो ठहिण जी, एम ऑब्जेक्ट आहे ई अहिड़ो ठहिण जी। इन्हनि द्वारा बाबा असांखे इहे देवता ठाहींदा आहिनि, त पोइ छा करिणो खपे? बाप खे यादि करिणो खपे। असांखे बाबा इन्हनि द्वारा अहिड़ो ठाहिनि था त छा करिणो खपे? बाप खे यादि करिणो खपे। इहे त थी वियो दलाल, ब्रह्मा बाबा गायन बि आहे न, जॾहिं सतगुरु मिलियो दलाल जे रूप में, बाबा इहे शरीर वठंदा आहिनि त विच में दलाल थी वियो न, पोइ तव्हांजो योग लॻवाईंदा आहिनि शिव बाबा सां। बाक़ी सगाई आदि ते नाम न वठो। शिव बाबा इन्हनि द्वारा असांजी आत्मा खे पवित्र ठाहींदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांजी आत्मा खे पवित्र ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि हे ॿार मूंखे यादि करो। तव्हां ईअं चईंदव, तव्हां ईअं न चईंदव मुंहिंजे बाप खे यादि करो, तव्हां हीअं न चईंदव, तव्हां बाप जो ज्ञान ॿुधाईंदव, तव्हां चईंदव बाप खे यादि करो। बाप चईंदा आहिनि तव्हां ईअं चईंदव, बाप जॾहिं असां ॿियनि खे ॿुधाईंदासीं त असां ईअं चईंदा आहियूं, बाप चईंदा आहिनि की मूंखे यादि करो बाप खे। तव्हां बाप जो ज्ञान ॿुधाईंदव, बाबा ईअं चईंदा आहिनि। ईअं बि बाबा सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। अॻियां हली ॾाढनि खे साक्षात्कार बि थींदो, पोइ दिलि अंदरि खाईंदो रहंदो। बाप चईंदो हाणे टाइम थोरो, बाप चईंदा आहिनि, पोइ बाबा अंत में चईंदा हाणे थी वियो न अंत। बाबा चईंदो हाणे टाइम थोरा आहे। इन अखियुनि सां तव्हां विनाश ॾिसंदव, जॾहिं रिहर्सल थींदी त तव्हां ॾिसंदव ईअं विनाश थींदो। इन अखियुनि सां बि ॾाढो ॾिसंदव। ॾाढनि खे वैकुंठ जो बि साक्षात्कार थींदो आहे, विनाश जो बि साक्षात्कार थींदो आहे। असां हिन अखियुनि सां विनाश बि ॾिसंदासीं, पोइ सतयुग में जॾहिं नयो शरीर मिलंदो त हुन द्वारा सतयुग बि ॾिसंदासीं। इहे सभु जल्दी जल्दी थींदो रहंदो। ज्ञान मार्ग में सभु आहे रियल। बाबा चवनि था ज्ञान मार्ग में आहे सभु आहे रियल।
ज्ञान भक्ति में आ इमिटेशन, ज्ञान में सब असां रियल सब ॼाणियो आहे न, भक्ति में इमिटेशन। सिर्फ़ु साक्षात्कार कयो ठहियो थोरी, तव्हां त ठहींदा आहियो। भक्ति मार्ग में साक्षात्कार थींदो आहे, हा असां ईअं ठहूं, इहे पंहिंजा ओड़ा वस्त्र या ईअं देवी देवताउनि जो साक्षात्कार थींदो, या भक्ति मार्ग में माण्हू ओड़ा वस्त्र पाए छॾंदा आहिनि, लेकिन ठहींदा थोरी आहिनि। तव्हां त हिते ठहींदा आहियो, जो साक्षात्कार कयो पोइ हिन अखियुनि सां ॾिसंदव। विनाश ॾिसणु कोई मासी जो घर न आहे, ॻाल्हि न पुछो। जॾहिं विनाश थींदो त केॾो दुख थींदो आहे माण्हुनि खे, इहो वियो इहो वियो इहो वियो, ॻाल्हि न पुछो। हिकु ॿ जे साम्हूं खून कंदा, हिकु ॿ जे साम्हूं माण्हू हिकु ॿिए जो खून कंदा, त चेक करो। असां ॾिसी सघंदा आहियूं जॾहिं ईअं टीवी सीरियल आदि में या ईअं टीवियुनि में बि हिकु ॿिए जो खून कंदा आहिनि न, त उन समय असांजो छा रिएक्शन आहे? त बाबा चवनि था कि हाणे उन समय ख़ुदि खे चेक करो, असांजो छा रिएक्शन आहे, पोइ सम्झ में ईंदो। हिकु ॿिए जे साम्हूं खून कंदा, ॿ हथनि सां ताली वॼंदी न, ॿ भाइयुनि खे अलॻि करे ॾींदा आहिनि, आपस में वेही लड़ो। ॿ हथनि सां ताली वॼंदी आहे न, ॿ भाइयुनि खे अलॻि करे ॾींदा आहिनि, आपस में वेही लड़ो। इहे बि ड्रामो ठहियलु आहे, अॼुकल्ह ईअं थिए थो न। इहे राज, इन राज खे उहे सम्झंदा न आहिनि, ॾींदा ॿ खे अलॻि करण सां लड़ंदा रहंदा आहिनि। ॿ भाइयुनि खे अलॻि करे छॾंदा आहिनि त आपस में वेही लड़ंदा आहिनि। जीअं मतिलबु कंहिंजो पार्ट हूंदो आहे त उहो हुनजे पार्ट खे उहो पंहिंजे ॿिए देश वारो पंहिंजे तरफ़ खणी वञे, हुनखे ॿियो कुझु इंडिपेंडेंट लाइ ॾिए, त उहो जे जाता निकितो हुनजो भाउ जे संबंध में उहो हुन खां लड़ंदा। त बाबा चवनि था ॿ खे अलॻि करण सां कमु ई न थींदो, ॿ खे अलॻि करण सां लड़ंदा रहंदा आहिनि, त उन्हनि खे बारूद, त उन्हनि जो बारूद बिखंदो रहंदो आहे। ॾिसो, इहे बि युक्ति रचंदा आहिनि कि ॿ खे अलॻि कंदासीं, सम्झो कंहिंजो कहिड़ो एरिया आहे, हुनखे अलॻि कंदासीं, पोइ हुन सां लड़ाई करण लाइ पोइ हुनखे बारूद ॾींदासीं, त बिकजंदो न बारूद, कमाई थींदी। परंतु पिछाड़ी में हिननि सां कमु न थींदो। घर वेठे बॉम्ब्स फिटी कंदा ऐं खलास, घर में हिकु बटन दॿायो, बॉम्ब्स हेॾे होॾे पहुची वेंदा, उहा देश, उहा दुनिया, उहा शहर आदि सभु खलास थी वेंदा। उन में न मनुष्य जी न हथियारनि जी दरकारु आहे, सिर्फ़ु घर वेठे बटन दॿायो। अॼुकल्ह थिए थो न, बटन हिते दॿायूं था, इनॉग्रेशन ॿियो किथे थी थो वञे, त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार, स्थापना त ज़रूरु थियणी आहे। जेतिरो जो पुरुषार्थ कंदो ओतिरो ई ऊचो पद बि पाईंदो। ॾिसो, पुरुषार्थ करे तव्हां पंहिंजो पाप बि धोई सघंदा आहियो, पुरुषार्थ करे दैवी गुणनि जी धारणा करे पंहिंजी ऊच पद बि पाए सघंदा आहियो। त हिननि सभिनि में छा करिणो आहे? पुरुषार्थ करिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि उन्हनि में न मनुष्य जी न हथियारनि जी दरकारु हूंदी, त बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार, स्थापना त ज़रूरु थींदी, जेतिरो जो पुरुषार्थ कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, भॻवानु चईंदो आहे हीअ काम कटारी न हलायो। हाणे भॻवानु चवनि था कि हीअ काम कटारी न हलाइणी आहे। काम खे जीतण सां जगत जी ठही वेंदी, काम खे जीतण सां जगत जी ठही वेंदो। आख़िरी में कोई खे तीर लॻंदो ज़रूरु, आख़िरी में कोई खे तीर लॻंदो ज़रूरु। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार ये टाइम मोस्ट वैल्यूएबल आहे। इन में ये पुरुषारत करे बाप ते पूरो वारी वञो। दैवी गुण धारण करणा आहिनि, कोई प्रकार जी गफ़लत न करणी आहे। असांखे हिकु बाप जी मथे हलणो। ॿियो आहे एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी ॾाढो ख़बरदार सां हलणो। आत्मा खे सितो प्रदान पवित्र ठाहिण जी महिनत करणी। एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी ॾाढो असांखे ख़बरदार रहणो। आत्मा खे सितो प्रदान पवित्र ठाहिण जी महिनत करणी। अंदर में जो भी दाग आहे न उन्हनि खे जांच करे कढंदा वञो। अंदर में जो भी दाग आहिनि उन्हनि खे जांच करे कढंदा वञो। वरदान ब्राह्मण जीवन में हर सेकंड सुखमय स्थिति जो अनुभव करण वारा संपूर्ण पवित्र आत्मा ठहे। पवित्रता के सुख शांति जी जननी चइबो आहे। कहिड़ी भी प्रकार जी अपवित्रता दुख अशांति जो अनुभव कराईंदी आहे। ब्राह्मण जीवन अर्थात हर सेकंड सुखमय स्थिति में रहण वारा, चाहे दुख जो नज़ारो भी हुजे, लेकिन जाते पवित्रता जी शक्ति आहे उते दुख जो अनुभव न थी सघंदो। पवित्र बाबा चईंदा आहिनि पवित्र आत्मायूं मास्टर सुख करता ठही दुख खे रूहानी सुख जे वायुमंडल में परिवर्तन करे ॾींदियूं आहिनि। जेकी पवित्र आत्मायूं आहिनि उहा दुख खे रूहानी सुख जे वायुमंडल में परिवर्तन करे ॾींदियूं आहिनि। त असां केरु आहियूं? दुख हरता बाप जी संतान। मास्टर दुख हरता बाप जी संतान आहियूं। सभिनि जा दुख हरी करे सभिनि खे सुख ॾियण वारी आत्मायूं आहियूं। पवित्र आत्मायूं मास्टर सुख करता ठही दुख के रूहानी सुख जे वायुमंडल में परिवर्तन करे ॾींदियूं आहिनि। स्लोगन आहे साधननि जो प्रयोग कंदे साधना खे वधाइण ई बेहद जी वैराग्य वृत्ति आहे। बेहद जी वैराग्य वृत्ति ये मतलब ना कि असां यूज़ न करूं, असां साधननि खे यूज़ कंदे उहे साधना खे वधाईंदा रहूं, तॾहिं चईंदासीं बेहद जी वैराग्य वृत्ति। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।